खानपुर महर भरिसां 5 साल अॻु पसंद जो परिणो कंदड़ नौजवान ते हथियारबंद कार सवारनि जो हमलो, ज़ाल ऐं 2 ॿार मुबैना तौरु अगवा। ज़ख़्मी नौजवान इस्पताल मुंतक़िल। खानपुर महर भरिसां जरवार जे मुसाफ़िरखाने में वेठल ॻोठ 8 नंबर वासी नौजवान वकार मंगणहार ते हथियारबंद कार सवारनि हमलो करे खेसि रतोरत करण बाद संदसि ज़ाल राबेल मीराणी ऐं 2 मासूम धीअरनि ज़ाहिदा ऐं शाहिदा खे मुबैना तौरु अगवा करे खणी विया। जनत हमले में ज़ख़्मी थींदड़ नौजवान वकार मंगणहार काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हुन 5 साल अॻु गढ़ी चाकर वासण औरत मसवात राबेल मीराणी सां अदालत में पसंद जो परिणो कयो हो, जिन मां खेसि 2 ॿारनि ज़ाहिदा ऐं शाहिदा जो औलाद पिणु आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त अॼु राबेल मीराणी जे वारसनि कार में सवार थी अची मथस हमलो करे ज़ख़्मी करण बाद संदसि ज़ाल राबेल मीराणी ऐं 2 ॿारनि ज़ाहिदा ऐं शाहिदा खे अगवा करे खणी विया। हुन ख़दशो ज़ाहिर कंदे चयो त खेसि शक आहे त संदसि ज़ाल ऐं 2 ॿारनि खे क़तलु कयो वेंदो। ॿिए पासे ज़ख़्मी नौजवान खे संदसि वारसनि शेख हमदान बिन मोहम्मद इस्पताल आंदो। इस्पताल में मौजूद ज़ख़्मी नौजवान जे वारसनि ॿुधायो त वकार मंगणहार अॼु पंहिंजे ॿारनि समेत ससु सां मिलण आयो त जरवार वटि कार सवार हथियारबंदनि हमलो करे खेसि ज़ख़्मी करण बाद संदसि ज़ाल ऐं 2 ॿारनि खे मुबैना तौरु अगवा करे खणी विया। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़िए जो नोटिस वठी नौजवान जे ज़ाल ऐं 2 ॿारनि खे बाज़ियाब कराए वाक़िए में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। अज़ीम सियाल, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, खानपुर महर।